अल्लाह दोस्तों संदन के हकीकत इहा आहे त ज़ाहिरी तकलीफ़ न त दुआउनि सां ॿियनि जूं तकलीफ़ूं हटाए था सघूं। ज़ाहिरी तकलीफ़ आहे बेपरी नमाज़ में भी फरमाइनि पिया त वॾी तकलीफ़ थी जमायत खे चओ त दुआ करण लाइ कामिल सिहत ॾे। आमीन चओ, खुली आमीन चओ। ऐं पाण मरहूम मग़फ़ूर मौलाना गुल हसन साहब नवर अल्लाह मरकज़हू सां संदसि जो प्यार हो ऐं पाण फरमाईंदा आहिनि हमेशह त जीअं मौलाना गुल हसन साहब सां प्यार आहे उनजे बचनि सां उनजे भाइरनि सां उनजे ख़ानदान सां बि साॻी प्यार रहंदो। ऐं मां वरी हिन ख़्वाहिश सां अल्लाह कंदो ही ख़ानदान ऐं मुर्शिद करीम जा बच्चा इहे सदाईं गॾु ई गॾु हूंदा। हथ मथे खणी आमीन चओ, खुली आमीन चओ। इन निस्बत के मुर्शिद करीम जोड़ियों था अचनि ऐं उहे लफ़्ज़ मूंखे यादि आहिनि क़िबला साईं पीर फोटल साईं जा नवर अल्लाह मरकज़हू जो उहे मुर्शिद करीम जे हुज़ूर में आया मूंखे यादि आहे। मां दरगाह शरीफ़ ते साईं ख़ादिम हुसैन पढ़ां थो पीर फोटल साईं मौलाना गुल हसन साहिब खे बि गॾु वठी आयो। अॼु पीर फोटल साईं बि संदसि बैयत थियो ऐं बैयत थियो। मूंखे यादि आहे बैयत थी जेॾी महिल निकितो त पाण जेको पियो मिले ॾिना त उनखे पिया चवनि मुखे मुबारक जो सैयद जो गुलाम थियो आहियां। चओ खुश नसीब आयो, खुश नसीब आयो। दुआ कयो अल्लाह सदन कामिल सेहत खिज़री हयात। हथ मथे खणी आमीन चओ, हथ मथे खणी आमीन चओ। ऐं इहे बि दुआ कंदा कयो साहिबज़ादा सईद अताउल्लाह शाह बि हाणे हफ़्तो सॼो अस्पताल में दाख़िल आहे। अल्लाह उन्हनि बि कामिल सेहत खिज़री हयात अता फरमाए। संदन जो सायो असांजे मथां तां देर कायम फरमाए। आमीन सुम्मा आमीन। दरूद शरीफ बड़ी मोहब्बत निस्बत प्यार सां सरकार मदीना ते एक मरतबो अवां दरूद शरीफ मोकिलियो। अल्लाह ताला अवां ते पंहिंजूं रहमतूं मोकिलींदो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद निन्नबील उम्मीद ताहिर मुतहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबीयुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है जो को मालिक खालिक
सना जे लायका जंजो शान बेमिसालिया जै शान में को शरीक ना उन्हीं जो मुल्क उन्हीं जी मखलूक वही मालिक वही खालिक वही माबूदा वही मकसूदा जय अल्लाह पांजी कुदरत सां सारी कायनात के तहत सरा ता अर्श मां अल्लाह ताईं कुन जी अमर सां पैदा फरमायो फैज़ा कदा अमरन फइन्नमा लहू कुन फयकून अल्लाह ताला कंहिं बि शइ जे पैदा करण जो इरादो कंदो आहे बस कुन थी फयकून समंदर दरिया दरख्त आसमान सिदरतुल मुंतहा लोहो कलम कुर्सी अर्श मुअल्ला ये वसी जहान वसी मुल्क है पान सरकार मदीना फरमायो तो मेराज जी रात असां जंहिं बि आसमान ते अचूं था तो चैन आंगुर जी भी थींदा है ईअं हर मलाइका हुजूर जे इंतज़ार में बीठा एॾो वसी जहान जंहिंजे पैदा करण में का देर कान्हे का कुलिल्लाह युहयीकुम मां जियारे मां ज़िंदगी ॾिनो व युमीतुकुम मौत बि मां थो ॾियां सुम्म यजमउकुम इला यौमिल क़यामह क़यामत जे ॾिहाड़े मां हिसाब किताब लाइ करे कंदुसि अल्लाह पाक हर शइ ते क़ादिर आहे हे भी मालिक जी घुर आहे जे घुर न हुजे हां तो तुझा रस्तनि ते चक्कर हुजे हां इन्हनि जा नज़ारा को ॾिसे हां अॼु उहा महफ़िल आहे उहा कचहरी आहे उहो इज्तिमा आहे ईमानी नूरानी रूहानी क़ुरानी उम्मीद आहे मालिक में छो त अल्लाह ताला फरमाए थो त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह ए गुनहगार मुंहिंजी रहमत खां न मिलंदी वो मालिक उन्हीं जो मुल्क जिंदगी उन्हीं जे कुदरत जे हथ में मौत उन्हीं जे कुदरत जे हथ में वो भी एडो करम गुनाहगार न मथा त गुनाहगार मायूस न मुझी रहमत में रखो मां अल्लाह कादिर है इन अल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ मुझो न भाई वारा न मशीरा न वज़ीरा अचण कम तुझो हथ खणी दुआ करण कम तुझो जमीआ सब गुनाह बख्शण मां अल्लाह जो ये सब अल्लाह जो करम ई करम जो को थी रहियो आहे मदीने वाले साईं जे मोहब्बत या ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए अल्लाह ताला कायनात के पैदा न करे अर्ज़ तुम बेशुमार सलातो सलाम जंहिंजो को शुमार आहे ही उहो दरूद पाक आहे जंहिंमें ला शरीक शरीक खुदा जा तमाम फरिश्ता भी शरीक उन्हीं खां बाद अल्लाह ताला पंहिंजे कलाम में फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा ए ईमान वारो अहां भी मुझे नबी ते सलात मोकिलो तो सलाम अज बाद बंदा सलाम जा इनकारी सलाम हाज़िर जे लाइ गायब जे लाइ न आहे मुस्तफ़ा गायब आहे परे आहे अखियुनि खां दूर आहे सलाम तव्हां छो था चओ पर कलाम अल्लाह जो हुकुम आहे सल्लू अलैहि दरूद मोकिलियो उन सां गॾु वसल्लिमू तस्लीमा मुंहिंजे नबी ते ख़ूब सलाम मोकिलियो हुज़ूर हयातुन नबी आहे जंहिंजो क़याम गुंबद ख़िरा में अल्लाह जी अता सां छो त पाण फरमायो त वल्लाहु मुती व अना कासिम
मुझे मता अल्लाह जी अता बरसी रही आ मां उन्हीं का तक़सीम क्या तो वंडिया तो विराया तो इहो करम उन्हनि जे मथा है जंहिंजो तवसल मदीना जे साईं सही आहे ये जो अल्लाह जी अता है जका बरसी रही है मार्क जी घुरा जे अल्लाह ते घुराए एक एड़ी त महफिल में रहायो आ विहारियो आहे जो तुम हिक हिक कदम खुदा जो कसम लखा गुनाह माफ दुआ करो अल्लाह ताला हिन हक सच वाले मरकज़ के जंहिंमें असां शरीक थियूं हाज़िर थियूं क़यामत शाद आबाद अल्लाह से मरहूम जे औलाद के भाउरनि खे अज़ीज़नि क़रीबनि खे न शहर वारनि खे असांजे पाकिस्तान के आलम इस्लाम के सारी कायनात के इश्क मोहब्बत से आबाद सभी जो आमीन सुम्मा आमीन बिजाए सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमखार नबी गैबदान नबी जी ज़ात था यानी कुछ जे जान वाला रो गैब जे जान वाला रो ही अल्लाह जो करम दिलबर जे मथा पान करीम जर सियासा किताब सो मुतालो करे इतना घुराया के दिखाया जेका शाम जी जंग लगी आ मूता जंग मशहूर है हजूर साईं उन्हीं जंग में शरीक न थिया जंहिंमें जंग हली रही आ पान चंद गुलामन साहबन बना पान मस्जिद में तशरीफ जंग कंदे कंदे फरमान था अलम जंग जो ज़ैद जे हथ में हाणे अवां उन्हीं अप्पा जे भाउ ज़ैद लाइ दुआ करो मखरजी शहीद थियो आहे मुंहिंजो साईं वेठो आहे मदीने तैयबा में मस्जिद शरीफ में उते तशरीफ़ आहे नज़र हुज़ूर जी शाम में पहुचे थी पई जेकॾहिं मस्जिद पंहिंजी मस्जिद में साईं वेही शाम खे ॾिसी रही उहे मंज़र ॿुधाए थो त हे मक़ाम नबी खां परे न आहे ये महफ़िल नबी खां परे न आहे फरमायो त हाणे अलम जाफ़र जे हथ में जंग ज़ोर सां हली रही आहे थोरी देर खां बाद फरमायो त पंहिंजे भाउ जाफ़र लाइ दुआ करो मग़फ़िरत जी और शहीद थियो आहे हाणे झंडो ख़ालिद बिन वलीद जे हथ में आहे जंग ज़ोर सां हली रही आहे देर खां बाद सरकार फरमायो अव्हांखे मुबारक आहे जंग फतिह थी रही आहे ही ग़ैब न आहे ॿियो छा आहे कुझु न आहे ॿियो छा आहे तव्हां तसल्ला कयो कोई इनकार करे त करे अमरोटी रहमतुल्लाह वॾो कामिल थी गुज़रियो आहे देवबंदी कामिल आलिम आहे ऐं आशिक़ रसूल हुन जो सवानियो हयात मां वटि पियो आहे बुज़ुर्ग जी तस्वीर आहे वक़्त जे आलिमनि जी तस्वीर आहिनि फारसी में बयान आहे अरबी में बयान आहे सिंधी में बयान आहे हिकु नात आहे बुज़ुर्ग जी पाण फरमाइनि था त ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं बुजुर्ग पक्का त मुंहिंजूं ज़ारियूं मुंहिंजूं आऊं मुंहिंजा सलातो सलाम ॿुधे थो ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रसो या रसूल अल्लाह कुर्ब जा कदम भरे अच यार निदा ही हाज़िर जे लाइ बुजुर्ग अमरोटी नबी के हाज़िर समझी सॾु करे थो पियो तुंहिंजे अमरोटी जो हे अक़ीदो आहे अल्हम्दुलिल्लाह ये हक़ हे अक़ीदो असां तव्हांजो आहे त उनजो ईमान कामिल आहे सुभान अल्लाह ये ईमान कामिल आहे त अमल क़बूल आहे अमल जो मदार ईमान ते आहे ईमान कामिल आहे त अमल सही आहे ईमान में गड़बड़ आहे त को अमल क़बूल कोन्हे को त पतो पियो
ईमान कामिल उन्हनि जो आहे जिन जो ईमान कामिल आहे। ईमान वारी लज़त सीने में उजालो कर रही आहे। इंशाअल्लाह इन ईमान जे महाबे सकरात में कलमो नसीब थींदो। इन ईमान जे महाबे कब्र में जवाब ॾींदासीं। इन ईमान जे महाबे दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत क़यामत हो उन सां गॾु क़यामत जे ॾिहाड़े असां पालण गुनाहगारनि जो हथ हूंदो सरकार जी पाक दामन। आमीन। नारा तकबीर, नारा रिसालत, नारा तहकीक, नारा हैदरी। मुर्शिदों से घोर पुनल ही जलसो जो को मुनक़द इमाम पाक जे शान में उन याद में मुनक़द कयो आहे। घणनि सालनि खां 53 साल इंसान जी पूरी उमिरि सुभान अल्लाह हिन हंध मुबारक हिन घराणे कया। अल्लाह पाक असांजे दोस्त प्यारे मरहूम जे मथां पंहिंजी करम जी बारिश बरसाए। इंशाअल्लाह ताला ये ही जवान है ना जेके क़यामत ॾियारे नबी सां मिलाईंदा। सुभान अल्लाह। इन्हनि जे लाइ ख़ुदा जो हुकुम आहे अर रहमान फसअल बिही ख़बीरा। अर रहमान रहमान ख़ुदा जो इस्म ज़ाती न आहे सिफ़ाती आहे। ख़ुदा जो हिकु इस्म ज़ाती अल्लाह बाक़ी ॿिया जेके बि इस्म सभु सिफ़ाती आहिनि। रहमान ख़ुदा जो इस्म आहे रहम करण वारो कर्म करण वारो फज़ल करण वारो। इन्ही जो तव्हांखे पतो तॾहिं पवंदो फसल बही ख़बीरा जो कंहिं बाख़बर सां तव्हां वास्तो रखो। सुभान अल्लाह। ये असांजो दोस्त मरहूम बाख़बर हो। सुभान अल्लाह। अॼु बि उन्ही जो फ़ैज़ उन्ही जे घराणे जो फ़ैज़ जारी ऐं सारी आहे। उमेद आहे त हीअ फ़ैज़ क़यामत ताईं जारी आहे। आमीन। सभई चओ आमीन। आमीन। मथे खणी चओ आमीन। आमीन। याद रखो ही आमीन चवण अव्हां जो दलील आहे। दावा जो दलील हूंदो आहे। जेकॾहिं अव्हां दावा सही रखी आया हो त वञी महफ़िल शहादत में इमाम जी शहादत जी महफ़िल आहे उन में वञी वेहो मन न कुझु करम थिए त ही अव्हां जो हथ खणो दलील आहे। ही अव्हां जो दलील सचो आहे। सचाई सां आया हो त तव्हांजो अचण ऐं वेहण ॿुधण बि सही आहे। सुभान अल्लाह। चओ आमीन। 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 ही शहादत जी महफ़िल इमाम जी याद महफ़िल हिकु दलील आहे जिनखे हिन घराणे जी मोहबत आहे। ही घराणो वॾे शान वारो वॾे मान वारो वॾी इज़त वारो वॾे मर्तबे वारो हिन घराणे जे लाइ ख़ुदि ख़ुदावंद करीम जो हुकुम आहे त इन्ही घराणे सां मोहबत रखो। इन्ही घराणे सां प्यार रखो। जॾहिं सरकार मदीना मक्कतल मुकरमा खां हिजरत फरमाए मदीने तैयबा में तशरीफ़ थिया आहिनि थोड़े अरसे खां बाद जोक दर जोक माण्हू ईंदा रहिया। अंसार हैरान थी विया त आंदो त कुझु न थिए ही खाराए काथों थो। हिननि बि पाण में मशवरो कयो त असां बि हस्ब ताक़त कुझु खणी ख़िदमत में हाज़िर थियो। खणी आया सुभाणे या रसूल अल्लाह फिदा कबी अम्मी ही असांजो हक़ी नज़रानो क़बूल थिए। बसि हिननि जो अर्ज़ करे पेश करणु वही नाज़िल थियो। क़ुरान खणी आयो कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। कुल हुकुम मुंहिंजो फरमान मुंहिंजो ॿुधाइण वारो तो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। कुल चइबो आहे अदा तूं चओ तूं ॿुधा त अहिड़ी तरह ख़ुदा नबी खे हुकुम फरमाए त मुंहिंजा महबूब हाणे हे क़ुर तुंहिंजे मथां मां नाज़िल कयो आहे इहो बयान तूं ॿुधा। ला असअलुकुम अलैहि अजरन
मां तहां को पंहिंजो अजूरो कोन घुरां थो, मेहनत कोन घुरां थो, मुंहिंजो अजूरो इहो आहे इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा, मुंहिंजे क़रीबनि सां प्यार रखो, मुंहिंजे अज़ीज़नि सां प्यार रखो। इन क़राबत ते घणा कौल आहिनि, पर कवी कौल सही कौल जिनमें हज़रात मुतक़द्दिमीन साहबनि जा दस्तख़त आहिनि। आले अली, आले अली, आले फातिमा, आले हसन, आले हुसैन, आले अकील, आले जाफर, आले अब्बास। ही नबी जा तमाम वेझे में वेझा करीब आहिनि। उन्हनि जी औलाद भी नबी जे करीबनि में अची वई, वरी उन्हनि जी औलाद हलंदी आई अॼु बि जेका औलाद मौजूद आहे उनखे सईद चयो वञे थो, उहे बि हिन आयत में अची विया। जेके क़यामत ते सईद पैदा थींदा उहे बि हिन आयत में अची विया। इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा, मुझे क़रीबनि सां प्यार रखो। मुंहिंजा नबी तो ऐलान करेन, मां अजूरो कोन घुरां थो, दुनिया कोन घुरां थो, पैसो कोन घुरां थो, ख़ुदा जी मुंहिंजे मथां अता बरसी रही आहे। हे त हिकु जहान आहे, लख जहान ख़ुदा मूंखे अता करे, मां खाराईंदो रहंदुसि। इहो खज़ानो अल्लाह जो कभी खुटंदो ई कोन, सुभान अल्लाह, खुटंदो ई कोन को। त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी आल जी मोहब्बत वाजिब आहे। इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा वाजिब आहे, ही मोहब्बत भी आहे। पर ग़म हुसैन जो ॾियारो, चओ ग़म हुसैन, ग़म हुसैन। घर में को अहिड़ो दुख जो मसइलो पैदा थो थिए त इहे ई भॻोड़ा ॻाड़नि था, ग़म में वेहनि था, वरी चालीहो कनि था पिया। पर हिन महफ़िल लाइ बरो वठनि था, अचण त अचण रहंदो गिला कंदा बिदियत या हराम नाजाइज़ आहे। अरे तुंहिंजे लाइ तुंहिंजे सौट जो ग़म तुंहिंजे लाइ हिलाल आहे, पर जो ग़म हुसैन जे में तॾे ते वेही इमाम पाक जो शान बयान करे, इज़त अज़मत बयान करे, सुभान अल्लाह करम बयान करे, नाने पाक जेको हुसैन खे प्यार कया ऐं जीअं फरमायो उहे बयान करे, त असांजे लाइ उहो नाजाइज़ आहे। अॼु जाइज़ आहे, जाइज़ आहे, मुबारक तोखे आहे, तोखे अल्लाह पाक दलील बि हिन मोहब्बत जो अता कयो आहे, त दवाब ख़ुदा तोखे अता। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, तो खणी चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहो हुसैन फरमाइनि त हुसैन मिन्नी, हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन। हुसैन मां मोहम्मद मजो आहे, मां मोहम्मद हुसैन मजो आहे। उहो हुसैन जंहिं वक़्तु ॼायो शहज़ाद आया, पर हुज़ूर साईं बि वञ वक़्तु तशरीफ़ थियो आहे। बतूल अली खां पुछे थी, अली बच्चे जो नालो छा रखंदो? अली सरकार जे निहारे फरमाए थो, मां छा रखां, मुंहिंजो नबी रखंदो। नबी साईं ॿुधी पंहिंजे रुख मुबारक खे हेठि कयो। थोरी देर खां बाद फरमायो नबी पाक त ही नालो अल्लाह पाण रखंदो। त ओचितो वही नाज़िल थियो, या रसूल अल्लाह इन जो नालो मौलाए काइनात पाण रखियो आहे, इन जो नालो हुसैन। हुसैन जंहिंजो नालो ख़ुदि ख़ुदावंद करीम रखे, इहो शान आहे न, इज़त आहे न, आहे अज़मत आहे न, आहे दुनिया जो शान हिकु तरफ़, ही शान हर शान का आला आहे। त हुसैन रुगो शहीद न आहे, पर शहीदनि जो सरदार, शहीदनि जो सरदार आहे। इन सां मोहब्बत, इन सां प्यार करणो वाजिब आहे। जेके हिन मसइले हिन महफ़िल में कावड़िया वेठा आहिनि, उहे हुसैन खां नाराज़ आहिनि, उन्हनि जो हुसैन सां बुग़्ज़ आहे। मात अला बुग़्ज़ आल मुहम्मद मात काफ़िर आहे। जिनखे नबी जी आल जो बुग़्ज़ आहे, उनजो मौत कुफ़र ते आहे। मात अला हुब आल मुहम्मद मात शहीद आहे। जिनखे नबी जी आल जी मोहब्बत आहे, अहिड़ियूं महफ़िल इश्क़ जूं मोहब्बत जूं कंदा रहनि था, उनजो मौत शहादत आहे।
सुभान अल्लाह। तव्हांखे दर्जो शहादत जो मिलियो आहे, तव्हांखे दर्जो शहादत जो मिलियो आहे, पर जिन जी दिलि में हुसैन जो बुग़्ज़ आहे ॿुधी करे पोइ बि न महफ़िल में शरीक न थिया, न यादि में न थिया, न ग़म में शरीक न थिया। ममात अला बुग़्ज़ आल मुहम्मद, इनके नबी जी आल जो बुग़्ज़ आहे, इनके नबी जी आल जो बुग़्ज़ आहे। सुभान अल्लाह। छा है मौत काफ़िरा, तुंहिंजो मौत कुफ़र ते आहे। मुबारक तो खया तुंहिंजो ईमान कामिल आहे। आमीन। हुजूर साईं जन सजे कन अज़ान खमे तक तकबीर अज़ान ॾियण खां बाद फरमाए त हुसैन हुसैन कन तो हुसैन जो आवाज़ मां मोहम्मद जो, इन आवाज़ जी लज रखजे। सुभान अल्लाह। दीदू दीदन सां मिलियो, दीद जो जवाब ना ना तुंहिंजा उम्मती मस्जिद में कुरान पढ़ंदा, तुंहिंजा उम्मती मिंबर ते कुरान पढ़ंदा, तुंहिंजा उम्मती मुसल्ले ते कुरान पढ़ंदा, पर हिकिड़ो वक़्तु मुंहिंजे मथां ईंदो तो नानो बि न हूंदे, बाबो अली बि न हूंदो, अम्मा बतूल बि न हूंदी, बाबा मुंहिंजो धड़ करबला में हूंदो, सिर मुंहिंजो नेज़े ते हूंदो, कूफे जे शहर में मुंहिंजो सिरो ते कुरान पढ़ंदो हुयो। सुभान अल्लाह। ये ज़ात ज़िंदा है, ये ज़ात ज़िंदा है। शहीदन के मौत कोन्हे को। अज एक जमात एतराज़ कयो आहे, उन्हें के सिंध जे आलमन, पंजाब जे आलमन, ख़ास कराची जे आलमन चङो न दियो आहे। हिननि में अनायत आहे। हे जेको नारो अली जो असां हणूं था, या अली, इन ते एतराज़ आहे, इन ते तनक़ीद आहे। ऐं ॿियो इमाम साईं जी नमाज जेका ही आखिरी सीधो ॾिनो हो, इन वक़्त में हेॾो तीर लॻो आहे, इन सिर बि सुजूद आहे, इन सीधे में जो इमाम फरमायो जो खुदा के अर्ज़ के इन जा कान न चवनि था नमाज न पढ़ी ते हेॾो तकलीफ़ आहिनि। हुज़ूर फरमाए थो शहीद खे कोई इज़ाव न आहे, जीअं जान खे थोरो खड़ ईअं लसो मालूम थिए त इन खां बि घटि ख़बर पए थी, पतो ई नथो पवे। जीअं कि बूटे पट ईअं शहीद जी हालत आहे। शहीद अॼु बि ज़िंदा आहे त हमेशह ज़िंदा ई जिंदा बेशक। इमाम हुसैन जी शहादत का मामूली न ये वाक़या हिकु वक़्तु हज़ूर साईं पंहिंजे फर्ज़ंद जो गर्दन चुमी रहियो, बतूल ॾिसे थी त बाबे बच्चे जे गर्दन खे बोसो ॾियणु शुरू कयो आहे। इहो बोसो त निड़क खे ॾिबो आहे, मथे खे ॾिबो आहे, साम्हूं मुंहं खे ॾिबो आहे। बचड़े अर्ज़ु करे थी बाबा प्यार जो बोसो त निड़ ते ॾिबो आहे, मथे ते ॾिबो आहे, तव्हां गर्दन खे ॾियो छा पिया? हज़ूर जी अखियुनि में कोरा अची विया, कोरा वही हलिया। पर मां त न्याणी तो पुछियो आहे, तोखे त ॿुधायां थो हाणे त मुंहिंजे बच्चे मथां उहो वक़्तु हूंदो, तूं बि न हूंदी, मां नबी बि न हूंदुसि, अली बि न हूंदो, इन गर्दन मथां तलवार वहंदी, मुंहिंजे बच्चो सिर बि सुजूद हूंदो। ख़ुदा खे यादि कंदे कंदे दर्द शाह जो ये ख़बर इन ज़ात खे त अॻे ई अल्लाह ताला मालूम करे वो हुसैन जंहिंजी उमिरि 5 या 6 ॿारनि सां घुमे। हज़ूर साईं जन असर जी नमाज़ पढ़ी रहिया आहिनि, नज़र हिनजी नाने ते पहुती आहे, रोकड़ी पाए अॼु नाने जे कुल्हे ते वेही रहियो, कंहिंखे ताक़त आहे? एॾे शानवार हुसैन अरमान जहिड़ी ॻाल्हि आहे, फुक वेठो अलमुला कावड़े वेठो हितां पतो पियो त तूं नोट मस्त ते असां नोट मोहम्मद ते मोहम्मद जी आल ते नबी जी आल सां निस्बत रखण, नबी खे ख़ुशि करणो आहे।
ये ज़ात का तहां जी मोहताज ना है क़यामत जे ॾियारे शफ़ा जी बाग बंदन पाक जे हथ में हूंदी देखे घुरंदा बिश्त में रवानो कंदा जंहिंजे लाइ दुआ घुरंदा जन्नती थींदो वेंदो असां इन्हनि जे दुआ जा मोहताज आहियूं दुआ को इहा सिक सदाईं असांखे आख़िरी दम ताईं क़ाइम ऐं दाइम रहे सभई चओ आमीन हथ मथे खणी चओ आमीन ईअं न आहे त मां सैयद थी पंहिंजनि जी तारीफ़ कयां थो न ही तारीफ़ ख़ुदि ख़ुदावंद करीम कई आहे ख़ुदावंद करीम शान बाला बुलंद कयो आहे अचे नाने जे कुल ते वेठो सीधे में टे मरतबा सुभान रब्बिल आला हज़ूर फरमायो तस्बीह के वधाया पंज मरतबा क्या बचड़ो परे थे तो सिर खणा वही नाज़िल थे मजा महबूब सिर न खणजे जेसिताईं हुसैन तुंहिंजे गर्दन खां परे न थिए तव्हांजो सरकार मदीना सीधे में 72 मरतबा फरमायो सुभान रब्बिल आला सुभान रब्बिल आला 72 मरतबा हज़ूर पूरो कयो त हुसैन परे नबी पाक थोरो मोहम्मद से करे वरी ॿियो सीधो तकड़ो तकड़ो हुसैन घर अम्मा सामो बिठी अम्मा के चिमड़ी अम्मा भाकुर पाए बच्चे के गोद में थी बचड़ा काढे जे अम्मा रांद बाहर खेदा एक अजब ॻाल्हि आहे तोखे ॿुधायां कावड़ त न कंदी पुट छा आहे जे अम्मा बाबू नानो निमाज़ पढ़े तो नज़र नाने ते पती मूंखे इश्क झल ॾिनी मां ढोकड़ी पाए नाने के निमाज़ में चिमड़ी गुम भाकुर पातो मांस त मां जे लाइ नाने सीधे के डिघो कयो 72 मरतबा मां तोड़े आयो अम्मा गुस्सो कावड़ पुट नमाज में नाने एडी बेदबी नाने के नाराज को दी छा बचाए अम्मा यो नाने जो मां थोरो लाही मुझे करे मुझे नाने नमाज में 72 भेरा सुभान रब्बिल आला फरमायो एक एड़ो वक्त हुंदो अम्मा तू भी न हुंदी बाबू अली भी न हुंदो नानो नबी भी न हुंदो करबला जे मैदान में 72 साथी बचरा पना कुर्बान शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीन हस्त हुसैन दीन पना हस्त हुसैन सिरदाद न दादे दस्त दर दस्त यजीद हका के बिना ला इलाहा हस्त हुसैन सिर पंजो दिने हथ न दिने तुझे मथा बि हक आहे आशिक तुझे मथा बि हक आहे दुनिया वञे माल वञे पैसो वञे ॾोकड़ वञे इश्क यार जो न वञे इश्क वॾी नेमत आहे इश्क वॾी बरकत आहे इश्क हिते बि कर मथे कराए थो त उते बि कर मथे थो कराए इश्क वारनि लाइ मलाइका अचनि था जेके सकरात मुबारक ॾियनि था क़बर में उहे कलमा सेखारनि था जो उते क़बर वारो जवाबु ॾींदो वञे सघियो सुभान अल्लाह दुआ कयो त इश्क जेको मोहबत आहे बंदन पाक सां अल्लाह पाक तव्हांखे बख़्शी आहे हिन जॻह ते हिन जाइ ते इहा क़यामत ताईं लोली आबाद आमीन सभई जो आमीन आमीन सभई बुलंद आवाज़ सां जो आमीन बिजाहे सैयदुल मुरसलीन दुआ कयो बिनी फरन ते तकलीफ़ असर पइजी ॻाल्हाईंदे सारत वक़्ति सां सलात काढ़ो सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह मोहब्बत सलात व सलाम अलैका या हबीब अल्लाह प्यार सां छो त पाण साईं फरमायो त दरूद ॿिनि क़िस्मनि जो आहे हिकिड़ो उहो दरूद आहे त जेको बंदो मुंहिंजो उम्मती असां ते दरूद मोकिले थो हुनजी दिलि असांजी मोहबत खां ख़ाली आहे जेको ज़बान हले थी उहो दरूद मलाइका पहुचाइनि था मुंहिंजी पाण ॿिया उहे आहिनि
काथे में वेठा आहिनि केरे बि आहिनि कलमो माते पढ़नि था पिया उहे दरूद सिक सां पढ़नि था जिन जी दिलि में असांजी मोहबत पंहिंजी जान खां वधीक असांजी मोहबत पंहिंजे वालिदैन खां वधीक असांजी मोहबत पंहिंजी औलाद खां वधीक असांजी मोहबत वन्नास अजमईन जेके बि इंसाननि इन्हनि खां वधीक इहो दरूद इन लाइ फरमायो अस्मा सलात अहले मोहब्बती वारिफुहम जिन जी दिल में मां नबी जी मोहब्बत आ वो दरूद मां बुधा भी तो उनके सुञाणा भी सुभान अल्लाह दोस्तो जिन जे दिल में इश्क नबी आ नबी जी आल जी मोहब्बत आ बैठो तुम बगीचे शहर में आ अजो खुदा जो कसम तो खणी क्या आशिकन जो दरूद मुझो सही गुंबद जे खदरा में बुधी रहे सुभान अल्लाह उनके मैं सुनाना थो हे ज़ात जो कोरिया हे मोचिया हे संदीलो हे खोसो हे रिंदा हे मक्सिया हे नंढो हे वड्डो हे बालक हे नाबालक हे सोनो हे कोजो तो उनके सुनाने पे तो दरूद नबी पाक बुधे सुभान अल्लाह मां नबी जो कौल बयान कयां थो अॼु घणा माण्हू फूकिया वेठा हूंदा वरी के इश्क में ॻोढ़ा ॻाईंदा हूंदा हिन राह में ॻोढ़ो ॻाइणु वॾी नेमत आहे सिर्फ़ु ख़ुदा उहा दिलि ॾे ख़ुदा उहा निस्बत ॾे ख़ुदा उहो वास्तो अता करे जो असांजो वास्तो पन्ननि पाक जी मोहबत में अहिड़ो त मस्तु महू थी वञे त सकरात में अकल में कोन पुॼंदो छो त सकरात वाले वक्त में हेॾे तवज्जो ही निस्बत वारनि जो शान हेॾे तवज्जो इहो वजद सही जाइज़ खर्र मूसा साइक जॾहिं मूसा अलैहिस्सलाम अल्लाह पाक हम कलाम थियो खर्र मूसा साइक बेहोशी किरी पियो एॾो मज़ो आयुसि अर्ज़ कयईं रब अरनी उन्ज़ुर इलैक मुझा मौला करीब करे दीदारो करा खुदा फरमात न मूसा लन तरानी तू ॾिसी न सघंदे त ही वजद जेको आहे सही माना में जेकॾहिं मोहब्बत में अची थो वञे माण्हू इश्क जो ॼंग लॻे थो पियो उजालो अंदर में ॿरे थो पियो अल्लाह 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 क़ुरान सां साबित आहे दोस्तो मां इमाम पाक जे शान ते हलां वक़्त बि थोरो आहे अलाए कहिड़ो मौज़ू हो मौलवी साहब तुम ॿुधा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे मुर्शिद से कने तव्हांखे नबी जी आल जी मोहब्बत आहे ही महीनो इमाम पाक जी शहादत जो महीनो ख़ासि 10 तारीख़ मुहर्रम हराम जुमे जो ॾियारो आहे जुमे जो ॾियारो 10 तारीख़ न मिले त कंहिं बि ॾिहाड़े इन ज़ात जी मोहब्बत में जो हस्ब ताक़त कयो त हिकिड़ो गिलास पाणी जो मिठो बि तव्हांजा कबूल आहे इमाम साईं असांजे इन मिठे गिलास जो मोहताज न आहे न हिन वक़्तु जेको नंगर थी रहियो आहे या थींदो रहंदो उन जो बि मोहताज न आहे काइनात हिन दर जी मोहताज आहे काइनात हिन दर जी मोहताज इहो ई दर हूंदो छो इमाम साईं जो आख़िरी वक़्तु आहे शिमर खे फरमा शिमरा परे थी मूंखे निमाज़ पढ़णु ॾे मूंखे तुंहिंजे तीर जो भउ न आहे भली तीर वसा पर मां निमाज़ पढ़ी वठी मता नानो ॾोरा पोइ निमाज़ मां पूरी कयां मां ज़िम्मो खणां थो तुंहिंजी शफ़ाअत जो जॾहिं इमाम साईं पहिरें सीदे में वियो आहे सुभान रब्बिल आला
ख्याल को शिमरे त मता ॿियो सीधो ॾे मता अहिड़ी का दुआ घुरे मां तबाह थी वञा त करे वार पंहिंजो पूरो करे वठां उन सीधे में तलवार जो वार इमाम साईं के का खबर कान पई आहे रोंड जीअं का अचे अहिड़ी हालत पैदा थी आहे इते अर्ज़ कनि था मुंहिंजा मौला मुंहिंजो आख़िरी सीधो मुंहिंजो पोयों सीधो आहे मां मोटी बचन न वेंदुसि अॼु शर्मानो राह तके रही आहे अधी ज़न बि रोई रही आहे नंढड़ा बचड़ा रोई रहिया आहिनि के बचड़ा शहीद आहिनि किन खे मिटी में सुम्हारियो आयो आहियां मुंहिंजा मौला अर्ज़ इहो थी त मुंहिंजे नाने जी उम्मत गुनहगार जी पार थी उते भी हुसैन असां गुनहगारनि लाइ दुआ घुरी आहे असांजे लाइ ही ज़ात ही पंथन पाक शाफी बि आहे काफ़ी सुभान अल्लाह ये मोहब्बत नबी जी आल सां मोहब्बत आहे अमल कबूल आहे मोहब्बत ना है नमाज कबूल आहे लंदन कबूल आहे न तुंहिंजी लंबी डिघी ॾाढ़ी कबूल आहे न तुंहिंजो रोज़ो कबूल आहे नेकी तॾहिं कबूल आहे जॾहिं मोहब्बत इश्क यार जो दिल में अचे सुभान अल्लाह त मोहब्बत हिकु दलील आहे मोहब्बत हिकु दलील आहे दावा जो दलील पुख्तो आहे दावा सची आहे जेकॾहिं तोखे ख़ुदावंद ताला जी सची मोहब्बत आहे ऐं इन जे हुकुम ते हली रहियो आहे जेको मदीने वारे साईं खणी अचे उम्मत खे ॿुधायो त दवा ला दलील पेश कर अॼु असां दलील पेश कयो आहे साहिब दावत वारनि खे मुबारक आहे त हिननि जो दलील बि सचो आहे हिननि जी दवा बि सची आहे अॼु हिते रहमत ई रहमत आमीन तव्हां दलील सचो करे ॾेखारियो तव्हांजो घरानो सचो तव्हांजा बच्चा सचा तव्हांजी दिलि सची तव्हांजो तन मन धन सचो तव्हांजो उथणु सचो वेहणु सचो ॻाल्हाइणु सचो नमाज़ सची रोज़ा सचा शुक्र सचो सलाह सची तव्हांजी हर नेकी सची इन्हीअ करे तव्हांजे दिलि में ईमानी दौलत अची वई यार जी मोहब्बत जो उजालो ॿरी चुको तव्हांखे मुबारक खैर मुबारक दोस्तों डिघो मसइलो दुआ को तो करें खुशी खुशी थे तभी तो खुश थे बाढ़ घंटा इन सरकार जी शान को ना खड़ा छला इन शान गाइंदे गाइंदे मुझो मौत इंदो कुल मनाल यान एक अल्लाह के बकावा को कौन रहंदो पर खुदा का सवाला मौत तॾहिं दे जॾहिं ज़बान में कलमे जी तार हुजे मौत तॾहिं दे जॾहिं सलात जो होको हली रहे मौत तॾहिं दे जॾहिं दिलि में इश्क जो उजालो भरी सभई चओ आमीन आमीन दुआ खां बाद मूंखे तंग लॻियो तकलीफ़ जी हालत आहे थी सघे थो मदा कंहिं अस्पताल मां थोरी दवा वठां ये ॻाल्हायां थो कानून तिबी जे ख़िलाफ़ पर तिबी कानून छा आहे ख़ुदाई कानून आहे त सर कुर्बान करणो आहे जान कुर्बान करणी आहे बच्चा कुर्बान करणा आहिनि पंहिंजा वक़्त कुर्बान करणा ॿिया वक़्त कहिड़े कम ईंदा वक़्तु आहे त अॼोको वक़्तु सुभान अल्लाह खुदा खे राज़ी करण जो मुल्ला तू मदहोश आहे दुनिया ते मदहोश आहे नोट ते हे मदहोश आहिनि महबूबनि जी आल जी मोहब्बत सुभान अल्लाह आहे को मुल्ला मुल्लू ख़बर ॾे मुंहिंजे कढ लॻो ख़बर ॾे छा थो कर गिला अल ग़ीबत शद में न ज़िना गिला ज़िना खां वॾो गुनाह गिला उन खे चइजे जेको अल्फाज़ तो मुंहं ते कंहिंखे चवे पर बट उन जी ॻाल्हि करणु गिला आहे तुंहिंजो कूड़े ते संदरो दुनिया खुदा जी दात पाक इन पिटल दुनिया को बचाए आमीन नसीब करे जंहिंमें मालिक जी मोहब्बत दिलि मां न वञे आमीन आमीन दिल तमाम खुश मां ईअं सम्झां थो त अॼु तव्हां बख़्शिजी वियो आमीन अॼु तव्हां बख़्शिजी वियो उन्हनि प्यारनि जे शान में शान ॿुधण ख़ातिर तव्हां घर बच्चा ॿार
अल्लाह जे हवाले करे स्वारनि ते पैदल हिन महफ़िल में अची वेही हक़ सच जी ॻाल्हियूं ॿुधो था। उमेद आहे तव्हांजे दिलि तां इहा कट ऐं ग़ुबार बि लही वेंदी ऐं तव्हांजो दर्जो हक़ जो आला ऐं बाला। आमीन। أولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين أمان جي رفاقت أنبياء عليه السلام سان أمان جي رفاقت أمت جي صديقن سان أمان جي رفاقت شهيدن سان أمان جي رفاقت صالحن سچن کاملن سان جن کے سان مرشد کرے مرے سبحان اللہ۔ अल्लाह जे फल सां क़यामत जे ॾियारे इहे रफ़ीक तव्हांजा हूंदा। नबी रफ़ीक हूंदा, सिद्दीक़ रफ़ीक हूंदा, शहीद हूंदा, सालिहीन सुलहबाना सालिहबाना याने कादरी तरीक़े वारा, नक्शबंदी तरीक़े वारा, चिश्ती सरवती तरीक़े वारा जिन खे सलूक जी ख़बर आहे, सलूक कमाइनि था उन्हें ख़बर आहे त क़यामत जे ॾियारे तुंहिंजो हथु हूंदो इन पीर कामिलनि जी दामन। आमीन आमीन। दिल तमाम खुश आहे तव्हां अहिड़े इंतज़ार में आहियो त अञा शाह साहिब इन मौज़ू खे डिघो करे पंचनि निशान अॼु मूंखे कहिड़ी ताक़त आहे जंहिंजी शान ॿुधाइण मोहम्मद मुस्तफ़ा, जंहिंजी शान ॿुधाइण वारो मान खे सम्झाइण वारो मौलाए काइनात जे कलाम करीम नाज़िल थियो इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा। मुंहिंजा नबी ॿियो अजूरो न को तूं घुर त मुंहिंजो अजूरो इहो आहे त मुंहिंजे क़रीब सां प्यार ये रसूल जी आल सां प्यारो आहे न आहे प्यारो आहे न आहे त तव्हां क़ुरान सां क़ुरान तव्हां सां आहे। आमीन। अरे मुल्लो ग़लत आहे, आल खां परे आहे। जे आल खां परे आहे त नबी खां परे आहे, जे नबी खां परे आहे त ख़ुदा खां परे आहे। तव्हां ख़ुदा जे करम में हो, नबी जे पाक नज़रनि में आहियो। अल्लाह अल्लाह हुसैन जे बरकत में आहियो। आमीन। दुआ करो अल्लाह पाक असांजा अचन क़बूल करे, अल्लाह पाक असांजी दिलियूं रोशन करे, रब करीम गुनाहनि जी माफ़ी मिले, गुनाहनि खां बचाए। अल्लाह पाक असांजे औलाद खे सालिह करे, नेक करे, हक़ जी तौफ़ीक़ दे, सच जी तौफ़ीक़ दे। रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्म इग़फिर लना तवज्जो अल्लाहुम्म इग़फिर लना क़ब्ल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बअदल मौत वला तुहसिबना यौमल क़ियामा इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मौलाए कायनात हद के पंहिंजे शान जे हिकड़ाई जे नबी करीम जे मुहाबे बंदन पाक जे मुहाबे लेकिन सालिन सादिकन सिद्दीकन शहीदन जे मुहाबे जिन इन राह में कदम रखी पंहिंजा सिर कुर्बान कया, पंहिंजा बचड़ा कुर्बान कयो। मुंहिंजा मौला पंहिंजो जानी इस्लाम ख़ातिर कुर्बान कयो। इन्हनि पाकनि जो वास्तो सी असांजी हालत अहिड़ा फरमा, गुनाहनि जी माफ़ी मिले, नेकीअ माइल थियूं। मुंहिंजा मौला बुरा हूं बेकार हूं, असांजो दिलियूं आबाद कर। मुंहिंजा मौला सल्लल्लाहु अला खैर ख़ल्क़िही सय्यदना व महबूबना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही व सहाबिही अजमईन। परे 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 मिले कोई ना